न पाकिस्तान में का बि हिन वक़्तु पेपर कंजर्वेशन, हालांकि इंडिया ऐं ईरान अनफॉर्चुनेटली असांजूं नेबरिंग कंट्रीज़ आहिनि, पर असां खां ॿई कंट्रीज़ तमामु अॻियां आहिनि। इंडिया में सालनि सदियुनि खां थिए पियो ऐं तमामु वसी तर उन्हनि जूं लेबोरेटरीज़ आहिनि, प्राइवेट ऐं पब्लिक बोथ। एज़ फार एज़ ईरान इज़ कंसर्न, ईरान में 1960s खां पेपर प्रिजर्वेशन ऐं रेस्टोरेशन जो कमु थिए थो। असां वटि हिकिड़ी बि लेबोरेटरी न आहे जेको इहो कमु इन लेवल ते करे सघे। इन जे करे आर्काइव डिपार्टमेंट जेको कल्चर डिपार्टमेंट सां रिलेटेड आहे, आर्काइव एंटिटी तव्हांखे लॻे थो उहो उन स्टैंडर्ड ते कमु न उन्हनि वटि फैसिलिटीज़ असां खां तमामु घणियूं आहिनि, पर अनफॉर्चुनेटली छो जे लैक ऑफ नॉलेज आहे, छो जे इंटरनेशनल ट्रेनिंग कोन्हे, छो जे असां वटि रिसर्च जो को जज़्बो न आहे। जॾहिं बि को कागर जो टुकड़ो तव्हां वटि हिस्टोरिक अचे थो त असीं पहिरीं उन्हनि खे इहे चवंदा आहियूं त न, असां हिन जे मथां रिसर्च कंदासीं, असां वेरीफाई कंदासीं त इन में इंक कहिड़े नमूने सां इस्तेमालु थी आहे, कहिड़ी सदी जी इंक इस्तेमालु थी आहे, छा इंक में मेटल जो टुकड़ो आहे जंहिं पेपर खे ज़ाया कयो आहे, पेपर जे अंदरि पल्प कहिड़े नमूने सां आहे। हिते एॾी घणी रिसर्च जो कमु नथो कयो वञे, छो जेको असां आर्काइव्स कंजर्वेशन लेबोरेटरी जो पहिरियों स्टेप आहे रिसर्च, उन में असांखे कंसोलिडेट करे रिसर्च करणी आहे। छो जो जॾहिं ताईं रिसर्च न कंदा त तव्हां कंहिं बि प्रिजर्वेशन जे कंहिं बि आर्टिफैक्ट जे मथां एॾी महिनत न करे सघंदा। इहो ई आहे जीअं तव्हां बिल्डिंग रिस्टोर कई ऐं तव्हांखे ख़बर कान्हे का त उहो लाइम या चिरोली सां थियल आहे ऐं तव्हां उन जे मथां सीमेंट ऐं प्लास्टर जा लेपा हणी छॾिया त उन जी रेस्टोरेशन उहा घणो अर्सो ताईं न रही सघंदी। पेपर जूं डायनामिक्स बुक कॉम्प्लेक्स आहिनि, ईअं ई आहिनि, त उहा एडी लेवल ताईं उन जी एक्सपर्टीज़ न आहे। अंडर ट्रेन स्टाफ आहिनि असां वटि। म्यूज़ियम्स में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त यूके में जेकी कंजर्वेशन लेबोरेटरी आहे उन में 20-30 ॼणा हिकु डिपार्टमेंट में या ॿिनि टिनि डिपार्टमेंट्स में कमु कनि था। असां 4-5 डिपार्टमेंट्स 5-6 मायूं हलायूं था ऐं असां हिक ॿिए जो कमु कंदा रहंदा आहियूं, छो जो असीं शॉर्ट स्टाफ हूंदा आहियूं। सेम इज़ द केस विथ अदर गवर्नमेंट डिपार्टमेंट्स। उते वरी लैक ऑफ एक्सपर्टीज़ अचे थी वेठी, अंडर ट्रेन स्टाफ अची थो वञे, नॉलेज न आहे, स्टोरेज कहिड़े नमूने सां कजे, प्रिवेंटिव प्रिजर्वेशन, ह्यूमिडिटी टेम्परेचर कंट्रोल्स कहिड़े नमूने सां हुजणु घुरिजनि, वेंटिलेशन्स कहिड़े नमूने सां हुजणु घुरिजनि। इहो ताईं न आहे उन्हनि खे ख़बर त फ्यूमिगेशन जॾहिं लाइब्रेरी मटीरियल खे कीड़ा खाइनि था त उन्हनि खे हार्ड केमिकल सां फ्यूमिगेशन न आहे करणी हूंदी। इंटरनेशनली सॉफ्टवेयर गैसिस यूज़ थियनि था जंहिंसां फ्यूमिगेट थिए थो ऐं कीड़े जी उन पूरी साइकिल खे ख़तमु कजे थो। हिते हार्ड केमिकल्स इस्तेमालु करे लाइब्रेरी मटीरियल्स खे वधीक नुक़सानदेह पहुचाइनि था। छो जे पेपर हाइग्रोस्कोपिक आहे, पेपर इन्वायरमेंट मां ह्यूमिडिटी ऐं मॉइस्चर जज़्ब करे थो, उन जी ओतिरी रखवाली करणी पवे थी जेकी इंसान जे जिस्म जी इंसान रखवाली करे थो। थैंक यू मिस पारस। इहो ई सवाल मिस ज़हरा तव्हां खां बि आहे त इको टूरिज़म ऐं